अच्छा, तो तू इफ्तिखार जो नंढो पुट आहीं। जी हाँ, मुझे भाउ वहाँ जी कंपनी में कम कंदो है। मां भी करण चाहियां थो। पर तू तो आरिफ शाह लाइ कम कंदो आहीं। मुझी कंपनी में तुझे लाइ छा रखियो? एक बेहतर ऐं साफ सुथरी जिंदगी। मां आरिफ शाह जो दोस्त आहियां, मूं ते एतिरो एतबार छो? पर जेकॾहिं मां तुझे इहे ॻाल्हियूं आरिफ शाह खे ॿुधायां त तूं 2 गज ज़मीन जे हेठां हूंदे, मुंहिंजी कंपनी त परे जी ॻाल्हि आहे। मूंखे मरण क़बूल आहे, पर हिन दुबड़ में जीअण न। त पोइ कहिड़ियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि? ख़ैर ॾिस जबार, जे तोखे पंहिंजे बिज़नेस खे एक्सपेंड करणो आहे त तोखे पॉलिटिक्स में अचणु घुरिजे। ही ॻाल्हि त यार तूं मूंसां इलाही भेरा करे चुकियो। इन लाइ त शायदि तोखे कॾहिं मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वञे। आरिफ शाह, मुंहिंजी अलमारी में इलाही सूट आहिनि ऐं कंहिं सूट ते हिकिड़ो दाग बि न आहे। मां चाहींदुसि ईअं ई हुजे, बिना दाग। तूं ही ॾाढी डबल टॉक कंदो आहे जबार। पॉलिटिक्स में अचणु नथो चाहीं, पर पॉलिटिशियन सां हेल्प वठण में हेजिटेट नाहे कंदो। छो त सभिनि खां वॾी रुकावट सियासतदान में घटि में घटि हिक सां त हथ मिलाइण पवंदो। ख़ैर छॾ हिन ॻाल्हि खे। मूंखे हे ॿुधाए, तूं त मूंखे हमेशह सियासत में अचण लाइ दावत ॾींदो रहंदो। अगरि को माण्हू सियासत छॾे सादा ज़िंदगी गुज़ारण चाहे त पोइ? सादी ज़िंदगी, सियासत अहिड़ो नशो आहे जेको हमेशह गॾु हलंदो आहे, उहो छॾे न सघिबो। ऐं जेकॾहिं को छॾणु चाहे त? हिकिड़ी शइ आहे जेकी हिन नशे मां जान छॾाए सघे थी, उहा आहे मौत। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।